हिंगोर जा भरिसां हज़रत पीर परियल जी दरगाह जो उर्स मुबारक अॼु शुरू थी वियो आहे। असीं उन जे दरगाह ॾिसण ते मौजूदु आहियूं। हिते जेके अक़ीदतमंद परे परे खां जेके आयल आहिनि, जेके मल पहलवान ऐं जेके ॿारनि लाइ झूला पिण लॻाया विया आहिनि, उते जेके अक़ीदतमंद आयल आहिनि ऐं जेके मल पहलवान आयल आहिनि ऐं जेके दुकानदार ऐं जेके शहरी आयल आहिनि, अचो त मेले जे हवाले सां उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। तकरीबन 40 साल तकरीबन थी गए मल विरदे एक मल एसोसिएशन तंजीम है जो तकरीबन कितने भी गेम हैं उनको गवर्नमेंट उन्होंने तावन करेंदी भी है। असे मल तंजीम मलाखड़े नाल कोई ताल्लुकात नहीं यो नहीं करेंदी, इमदाद नहीं करेंदी भी है। गवर्नमेंट को अस अपील ये करे तो नाल को तावन किता वञे। असन लिए गरीब आवाम ये देहात बारू देहाती लोग 150 को 200 को 400 500 ये इनाम देंदे उन्होंने सफ़र गुज़र थींदा पे। दरगाह पीर परल शाह जो क़दीमी मेलो है, तमाम हज़ारे सालन का लगंदड़ है। इन साल तो तमाम वडे पैमाने ते मेलो थियो है। असां ये पांजी सिंधी रांद है, वडड़न को वडी सिंधी जी सखाफत पहलवानी खेलंदा था अचूं। 30-35 साल मुके मल विढ़ंदे थिया लाड़ उत्तर पंजाब सजे मुल्क में मल विढ़िया पर हुकूमत असां को ताउन नथी करे। सिक्योरिटी सख्त आ, उन खां पोइ असां हुकूमत के अपील था कयूं त बाक़ी असांखे चौदीवारे जी सख़्तु ज़रूरत आहे, छो त बेहरमती थी थिए तुरबतुनि जी इन्हनि जी उहा असांखे ॾिनी वञे। ऐं माशाअल्लाह पाड़े ओड़े वारनि जो भाइरनि जो तमामु साथ मेले में भलो रहियो आहे। झूला नंगर न्याज़ हे उहो तमामु घणा हली रहिया आहिनि। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोर जा।